असां हींअर पौलुस खे लिखियल फिलिपियो जो ख़त पढ़ी रहिया आहियूं। हाणे असां ॿिए अध्याय जे 17 वचन ते अची पहुता आहियूं। अॻिते ॾिसो त पौलुस छा थो चए। फिलिपियो जो ॿियो अध्याय ऐं 17 वचन। फिलिपियो जो ॿियो अध्याय ऐं 17 वचन ॿुधाए थो, तव्हांजो विश्वास हिकु बलि जे रूप में आहे ऐं अगरि मुंहिंजो रत तव्हांजे बलीअ ते ॾाख मधुअ जे वांगुरु वहाए छॾियो बि वञे त मूंखे ख़ुशी आहे। तव्हांजी ख़ुशीअ में मुंहिंजो बि सहभाग आहे। परमेश्वर जे वचन मां इहो सभिनीनि खां अद्भुत वचन आहे। इहो वचन हे दर्शाए थो त असल में मसीही जीवन कहिड़ो हुजणु घुरिजे। हिते पौलुस शास्त्र जे झूने नियम जे प्रारंभ जे क़ुर्बानियुनि जी ॻाल्हि करे रहियो आहे। जॾहिं असां उत्पत्ति जे 35 अध्याय जो 14 वचन पढ़ूं था त असांखे याकूब बैथल ते उहो खंबो बीहारींदे मिले थो ऐं हुन खंबे ते ॾाख मधु वहाई ऐं पोइ तेल वहाई। हुन खां पोइ लेवीय व्यवस्था ऐं गिनतीअ जे किताबनि में बलिदाननि जो वर्णन कयो वियो आहे। असां सिखियो त हिकु पय पदार्थ जो बलिदान हुयो, जंहिंमें सरियल बलिदान खाधे जो बलिदान मथां मिलायो वेंदो हुयो। उहे पाप या अपराध जे बलिदान में कोन मिलाया वेंदा आहिनि। उहे ॾाढा निराला बलिदान हूंदा हुया। हुन जो छुटकारो पाइण सां कहिड़ो बि संबंध कोन हुयो ऐं ना ही मसीह जे व्यक्तित्व सां कहिड़ो संबंध हुयो। उहे छरो चमड़े जे थेले में ॾाकरस खणी ईंदा हुया ऐं भाए में बरंदे बलिदान ते वाहे छॾंदा हुया। हुन जो छा थींदो हुयो? उहो बाफ़ ठही गुम थी वेंदो हुयो। पौलुस चवे थो, मां चाहियां थो त मुंहिंजो जीवन मसीह जे बलिदान ते ॾाख मधुअ वांगुरु वहायो वञे। पौलुस खे इहा ख़बर आहे त प्रभु यीशु मसीह सभिनीनि खां वॾो ऐं सभिनीनि खां महान बलिदान ॾिनई। इन्हीअ करे उहो चाहे पियो त हुन जो जीवन ॾाकरस जे बलिदान वांगुरु थिए, छरो वहाए बाफ़ थी मथे वञण लाइ। उहो भस्म थियणु चाहे, लिकियल हुजणु पियो चाहे, ताकी छरो यीशु मसीह ॾिसण में अचे। उहो चाहे पियो त मसीह खे ई सॼो मान ऐं महिमा मिले। हेरो हुयो पौलुस जो चिंतन। मुंहिंजे ख़्याल में मसीही जीवन लाइ हिन खां मथों ॿी कहिड़ी बि ख़्वाहिश कोन थी सघे। हाणे असां पढ़ंदासीं फिलिपियो जो ॿियो अध्याय ऐं 18 वचन। फिलिपियो जो ॿियो अध्याय ऐं 18 वचन ॿुधाए थो, हुन ई तरीक़े सां तव्हां बि ख़ुशि रहो ऐं मूंसां गॾु आनंद मनायो। ॿियनि अखरनि में, अगरि तव्हांजी ज़िंदगीअ ख़ुशख़बरीअ खे स्वीकारे थी ऐं हुन जी प्रशंसा करे थी त मुंहिंजो जीवन छरो ॾाख मधुअ वांगुरु वहाइण लाइ आहे। असां सभी गॾिजी हिन मथां आनंद कंदासीं। इहो नम्रता में हलणु आहे। छड़ो उहो माण्हू ॾाखरस वांगुरु वहाए वञी सघे थो जंहिंमें मसीह जो चिंतन या मन आहे। ऐं हेड़ो चिंतन हुजणु हेड़े गर्व जी ऐं अद्भुत ॻाल्हि आहे। पौलुस ख़ुशीअ ऐं आनंद में पंहिंजी ॻाल्हि पूरी थो करे। अॼु जे ॾींहं में असां ग़लति ॻाल्हियूं या शयुनि ते आनंद मनाईंदा आहियूं, पर असांखे हिन सचाईअ में आनंद करणु घुरिजे त मसीह असां लाइ मुओ ऐं हिन करे त असां हुन जी सेवा करे सघूं था। जॾहिं असां कहिड़े शख़्स जे बारे में ॿुधूं था जंहिंखे परमेश्वर इस्तेमालु करे रहियो आहे, या कहिड़ी हिकु अद्भुत कलीसिया जे बारे में ॿुधूं था जिते माण्हू जो उद्धार थी रहियो आहे ऐं उहे विश्वास में वधी रहिया आहिनि, त असांखे आनंद करणु घुरिजे। अगरि असां नम्रता में हली रहिया आहियूं त असां ॿियनि जी कामयाबी ते आनंद मनाईंदासीं। असां में घणी ई ईर्ष्या ऐं बेकार जो अहम आहे। इहे ई कारण हुया जंहिंजे करे पौलुस जे ॾींहं में मसीह जो हेतु खरे पियो ऐं
अञा ताईं मसीह जे हेतुअ खे खारे रहियो आहे। विश्वासी माण्हूअ में मसीह जो चिंतन ख़ुशी आणींदो आहे ऐं परमेश्वर खे गौरव ॾींदो आहे। असां मसीह जो चिंतन, परमेश्वर जो मन ऐं पौलुस जो चिंतन ॾिठो। हलो त हाणे तिमुथियुस जो चिंतन ॾिसूं, जेको पौलुस जे चिंतन खां अलॻि कोन्हे। फिलिपियो जे 2 अध्याय जे 19 वचन खां असां तिमुथियुस जो मन ॾिसंदासीं। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 19 वचन असांखे हीअं ॿुधाए थो: मूंखे प्रभुअ येशूअ में आशा आहे त मां तिमुथियुस खे तव्हां वटि जल्दी मोकिलंदुसि, ताकी तव्हांजो हाल ॿुधी करे मूंखे शांती मिले। तिमुथियुस पौलुस जो आत्मिक पुटु हुयो। पौलुस खे हुन में घणो ई आत्मविश्वास हुयो। उहो फिलिपियो जे विश्वासियुनि जे देखभाल लाइ तिमुथियुस ते एतबार करे पियो सघे। अॻिते वचन में असांखे ख़बर पए थी त पौलुस खे हुन ते एतिरो विश्वास छो हुयो। हलो त असां अॻिते पढ़ूं फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 20 वचन। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 20 वचन ॿुधाए थो: छाकाणि त ॿियो कोई अहिड़ो माण्हू कोन आहे जंहिंजी भावनाउनि मुंहिंजे वांगुरु हुजनि ऐं जेको तव्हांजे कल्याण जे लाइ सचे मन सां चिंतित हुजे। हिते असां तिमुथियुस जे चिंतन जे बारे में ॾिसूं था ऐं असांखे हुन जी भावनाऊं पौलुस जे भावनाउनि सां मिलंदे ॾिसण अचनि थियूं। अगरि हुन जो मन पौलुस जहिड़ो हुयो त हिन जी माना आहे त हुन जो मन या चिंतन मसीह जहिड़ो हुयो ऐं हुन जो चरित्र नम्रता सां भरियल हुयो। माण्हुनि खे गॾु करण लाइ या आणण लाइ असांखे राष्ट्रीय संगठना जी या जागतिक संगठना जी ज़रूरत कोन्हे का। असल में असांखे कहिड़ी संस्था जी बि ज़रूरत कोन्हे। अगरि 2 माण्हुनि में मसीह जो चिंतन आहे त उहे गॾु आहिनि। तिमुथियुस पौलुस जे तरफ़ सचो ऐं वफ़ादार रहियो हुयो। कॾहिं कॾहिं परिवर्तित थियल माण्हू हुन जे ख़िलाफ़ थी वेंदा आहिनि जंहिं हुन खे प्रभुअ में आंदो। जीअं हिकु ॿारु पंहिंजे माउ या पीउ जे ख़िलाफ़ थी वेंदो आहे, पर तिमुथियुस पौलुस जे तरफ़ विश्वसनीय हुयो। पौलुस हुन खे फिलिपियो जे विश्वासियुनि वटि मोकिले पियो, छाकाणि त पौलुस हुन ते भरोसो करे पियो सघे। मसीह में हिकु जहिड़ा माण्हू हुजणु अद्भुत ॻाल्हि आहे, छो त उहे गॾु कमु करे सघनि था। हाणे हलो त 21 वचन ते नज़र विझूं। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 21 वचन: छाकाणि त सभी पंहिंजे स्वार्थ जी खोज में रहंदा आहिनि, न कि मसीह जे। घणाई अहिड़ा हुया जेके पंहिंजे पाण खे गौरव ॾियारण जी कोशिश में लॻियल हुया। हुननि खे पाण लाइ नालो करणो हुयो, छाकाणि त उहे पंहिंजे स्वार्थ जे खोज में हुया। इन्हीअ करे उहे पौलुस खे बि घटि ॾेखारणु चाहिनि पिया। अॼु तव्हां हुननि जो मान कीअं था कयो जेके परमेश्वर जे वचन लाइ बीठल रहिया आहिनि? जॾहिं मां परमेश्वर जे कहिड़े सेवक जे लाइ गिलाऊं ॿुधंदो आहियां त मूंखे हे ॼाण थी वेंदी आहे त किथे त ईर्ष्या ऐं अहंकार आहे। मसीह जो चिंतन तव्हांखे हुन माण्हूअ जी निंदा कोन करणु ॾींदो जेको मसीह लाइ ॼमियल बीठो आहे। पौलुस चवे थो त मां हिननि ॿियनि माण्हुनि ते एतबार कोन थो करे सघां। हाणे असां पढ़ंदासीं फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 22 वचन। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 22 वचन ॿुधाए थो: तव्हां हुन जे चरित्र खे ॼाणंदा आहियो त ख़ुशख़बरीअ जे प्रचार में मूंसां गॾु हुन उअं ई सेवा कई आहे जीअं हिकु पुटु पंहिंजे पीउ सां गॾु कंदो आहे। असांजे ॾींहं में माण्हू पंहिंजाइप जे बारे में घणो ई ॻाल्हाईंदा आहिनि, पर हिन खां वधीक पंहिंजाइप थी ई कोन थी सघे त 2 माण्हुनि खे मसीह जो मन हुजे। अहिड़ा माण्हू चाहे हिकु ॿिए खां मैलो परे रहंदा हुजनि, पर तॾहिं बि उहे गॾु आहिनि। हुननि में पंहिंजाइप आहे।
इन्हीअ करे मसीही माण्हुनि में जिन्हनि में मसीह जो मन आहे हुननि जे विच में हिकिड़ो बंधन आहे या जोड़ आहे। जॾहिं हिकिड़ो जवान मसीह माण्हू ऐं जवान मसीह माई छड़ो शारीरिक संबंध जे करे शादी कनि था त हुननि जे विच में पंहिंजाइप कोन थी सघे। हिन खे गॾु थियणु कोन थो चई वञी सघे। हिकिड़ो शारीरिक संबंध त कहिड़े बि गलीअ जे कुंड में ख़रीद थो कयो वञी सघे, पर जॾहिं हिकु पै ऐं ज़ाल खे मसीह जो मन आहे तॾहिं हुननि में पंहिंजाइप थी सघे। गॾु थियणु हिन खे चयो वेंदो आहे। कहिड़ी बि इंसानी विधि अहिड़ो संबंध कोन थी बनाए सघे, अहिड़ो बंधन कोन थी जोड़े सघे। मसीही बंधन हे हिकु गौरवी ऐं अद्भुत संबंध आहे। अचो त अॻिते वधंदे फिलिपियो जे 2 अध्याय जे 23 ऐं 24 वचन ते ध्यानु ॾियूं। फिलिपियो जो 2 अध्याय 23 ऐं 24 वचन ॿुधाइनि था, इन्हीअ करे मूंखे आशा आहे त जीअं ई मूंखे ख़बर पवंदी त मुंहिंजी छा परिस्थिति आहे, तीअं ई मां हुन खे यकदमि मोकिले छॾंदुसि ऐं मूंखे प्रभुअ में भरोसो आहे त मां पाण बि जल्दी ईंदुसि। पौलुस चाहे पियो त तिमुथियुस ई उहो हुजे जेको हे नियापो खणी ईंदो त हुनजो यानी पौलुस जो हुते क़ैद में छा थियण वारो आहे। पौलुस खे इहा आशा हुई त हुन खे क़ैद मां रिहा कयो वेंदो। शास्त्रनि में हिन जो बयानु कोन्हे, पर परंपरा ॿुधाए थी त पौलुस जी रिहाई खां पोइ हुन जी सेवा सफ़र सां भरियल हीअं हुई। जॾहिं नीरो राजा जे हेठों मसीह माण्हुनि ते अत्याचार कयो वियो तॾहिं स्वाभाविक रीतिअ सां पौलुस खे जेको मसीही माण्हुनि जो अॻुवान हुयो वरी सां बंदी बणायो वियो। इपुफ्रुदीतुस हिकिड़ो ॿियो शख़्स हुयो जंहिंमें मसीह जो मन या चिंतन हुयो। उहो पौलुस ऐं तिमुथियुस सां गॾु हुयो। उहे प्रभुअ में भाउर हुया ऐं प्रभुअ जी सेवा में लॻियल हुया। यादि रखो त इपुफ्रुदीतुस फिलिपिया जे कलीसिया जो अॻुवान हुयो। अचो त 25 वचन पढ़ी ॾिसूं त पौलुस इपुफ्रुदीतुस जे बारे में छा चई रहियो आहे। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 25 वचन। पर मां इपुफ्रुदीतुस खे जेको मुंहिंजो भाउ आहे ऐं सहकर्मी ऐं संगी योद्धा ऐं तव्हांजो दूत ऐं ज़रूरी ॻाल्हियुनि में मुंहिंजी सेवा टहल करण वारो आहे, तव्हांजे वटि मोकिलणु ज़रूरी सम्झो। पौलुस फिलिपिया जे कलीसिया जी स्थापना कई हुई ऐं हिन करे एपिफ्रुदीतुस पौलुस खां जलंदो कोन हुयो। पौलुस एपिफ्रुदीतुस खे चाहींदो हुयो छो त हुन खे मसीह जो चिंतन हुयो ऐं पौलुस हुन ते भरोसो करे पियो सघे। एपिफ्रुदीतुस लाइ पौलुस हे अखर थो वापरे, मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजो सहकर्मी ऐं संगी योद्धा। पौलुस चवे थो उहो मुंहिंजो संगी योद्धा आहे। उहो मूंसां गॾु दुश्मन जे मुक़ाबले लड़ंदो। उहो मुंहिंजी गैर हाज़िरीअ में मुंहिंजे पुठ में छुरो कोन हणंदो आहे। उहो मुंहिंजे दुश्मननि सां हथ कोन मिलाईंदो आहे। उहो विश्वास लाइ मुंहिंजे कंध सां कंध मिलाए बीहंदो आहे। पर तव्हांजो दूत ऐं ज़रूरी ॻाल्हियुनि में मुंहिंजी सेवा टहल करण वारो, उहो पौलुस खे मदद करण में फ़ाइदेमंद हुयो छो त पौलुस पंहिंजे ज़ंजीरनि जे करे सीमित हुयो। अॻिते हलंदे 26 वचन खे पढ़ंदासीं। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 26 वचन असांखे ॿुधाए थो, छाकाणि त हुन जो मन तव्हां सभिनीनि में लॻियल हुयो, इन्हीअ करे उहो व्याकुल रहंदो हुयो छो त तव्हां हुन जे बीमारीअ जो हाल ॿुधो हुयो। एपिफ्रुदीतुस बीमार थी पियो ऐं हे नियापो फिलिपिया जे कलीसिया खे मोकिलियो वियो त हुननि जो पंहिंजो रेडार यानी अगुवाई करण वारो पाण बीमार आहे। एपिफ्रुदीतुस हुननि खे मिलण लाइ तड़पे पियो। शायदि हुन खे घर जी यादि पई सताए।
वरी जॾहिं एपिफ्रोदितुस खे ख़बर पई त हुते हुन जी कलीसिया जा भाउर हुन लाइ दुखी थिया आहिनि छो त उहो बीमार हुयो, त उहो ठीकु थींदे वरी बीमार पइजी वियो। छो त हुन खे दुख पियो थिए त हुननि सभिनीनि खे हुन जी बीमारीअ जे करे दुख पवंदो आहे। हे हिकिड़े गहरे चक्र वांगुरु हुयो। ॿुधी करे खिल बि ईंदी आहे, पर हे सभु ॾिसी हुननि जे विच जे अद्भुत ऐं कमाल जे रिश्ते जो राज़ थो प्रकट थिए, यानी कलीसिया ऐं हुन जी अगुवाई करण वारे जो रिश्तो। हिकिड़ो प्रचारक ॿुधाए थो त उहो हिकु कलीसिया जो अंदाज़ो लॻाए थो सघे जॾहिं हुननि जे रेडार या पालक जे तरफ़ हुननि जी छा भावना आहे उहा ॾिसे थो। उहो पालक जेको परमेश्वर जे हुन वचन जो प्रचार थो करे ऐं हुन जी सिख्या थो ॾे। जॾहिं हुन कलीसिया जो हिकु ॿियो सेवक अची प्रचारक खे चवे थो, जनाब, असां वटि हिकिड़ो सुठो युवक रेडार पालक आहे ऐं उहो परमेश्वर जो उहो वचन घोषित कंदो आहे। हे ॿुधी हुन प्रचारक जो मन ख़ुशि थी वेंदो हुयो, पर कॾहिं कॾहिं होरो सेवक हुन खे अची पुछंदो हुयो त ॿुधायो त मूंखे असां जहिड़े पालक खां कोई कीअं भला छुटकारो पाए सघे थो। उहो सिर्फ़ पंहिंजा वीचार थोपींदो आहे, उहो कटर इंसान आहे, खुले क़िस्म जो कोन्हे ऐं हिन जे मथां हुन खे कलीसिया हलाइणी आहे। पोइ प्रचारक हुन खे पुछंदो हुयो, पर छा उहो परमेश्वर जो वचन घोषित थो करे ऐं सेखारे थो? जॾहिं हुन सेवक जो जवाबु हूंदो हुयो, अरे हा, पर उहो त हर प्रचारक असांखे ॾे थो। तॾहिं असांखे ॾिसण में थो अचे त प्रभुअ जे वचन जो असरु हुन माण्हू जी ज़िंदगीअ ते कोन थी रहियो आहे। अगरि इहा ई भावना सॼे कलीसिया में बटिजी वई आहे त हुन कलीसिया जो रस्तो नाश जो रस्तो थी वियो आहे। बाइबल जी सिख्या ॾियण वारे प्रचारक खे ठुकराइण असांजी भूमीअ ते घणनि ई कलीसियाउनि जी मौत जो कारण आहे। ॾिसो त शैतान ॾाढो चालाक रहियो आहे। हुन पंहिंजो हमिलो परमेश्वर जे वचन खां सोरे हुन माण्हूअ ते कयो आहे जेको उहो वचन सेखारे थो। इहो घणनि जायुनि ते ॾिठो वञे थो। हिकिड़े कलीसिया जी खरी परख हुन जी पंहिंजे पालक जे तरफ़ जी भावना खे सुञाणणु आहे। इपोफ्रोदितुस खे हुन जी कलीसिया वारा ॾाढो प्रेम कंदा हुया ऐं इहा ई ॻाल्हि फिलिपिया जे कलीसिया जे बारे में चङो थी ॻाल्हाए। अचो त 27 वचन में इपोफ्रोदितुस जे बारे में अञा पढ़ूं। फिलिपियो जो ॿियो अध्याय ऐं 27 वचन। फिलिपियो जो ॿियो अध्याय ऐं 27 वचन ॿुधाए थो, पक ई उहो बीमार त थी वियो हुयो, हेसि ताईं त मरण ते हुयो, पर परमेश्वर हुन ते दया कयईं ऐं छड़ो हुन ते ई न पर मुंहिंजे मथां बि, त मूंखे शोक जे मथां शोक न थिए। इपोफ्रोदितुस जी बीमारी गहरी हुई, मरण ताईं वठी वञण वारी, पर परमेश्वर हुन ते रहम करे हुन खे बचायईं ऐं हिन सां पौलुस जो दुख बि घटि थी वियो, छो त संदसि जी सेवा कंदे इपोफ्रोदितुस बीमार पइजी वियो हुयो। परमेश्वर उहो महान डॉक्टर आहे। छा तव्हां पंहिंजी बीमारी हुन वटि खणी आया आहियो? तव्हांजो पाप मिटाए उहो तव्हांजी बीमारीअ खे कढी थो सघे। उहो महान डॉक्टर आहे। छा तव्हां हुन खां सलाह वरिती आहे? उहो हिकु खरो ऐं सचो डॉक्टर आहे। काई बि बीमारी हुन लाइ मुश्किल कान्हे, छो त सभु बीमारियुनि खां उहो मथे आहे। तव्हां सम्झो त अगरि तव्हां दिलि सां परमेश्वर जे पुटु यीशुअ खे पुकारियो आहे ऐं पंहिंजो जीवन ॾिनो उन खे आहे ऐं हुन खे पंहिंजो उद्धारकर्ता ऐं प्रभु हीअं स्वीकारियो आहे, त उहो तव्हांजो जीवन बदिले छॾंदो। उहो ई असांजो महान उद्धारकर्ता आहे। अगरि तव्हां हुन जे शरण में आया आहियो त उहो तव्हांखे कॾहिं न त्यागंदो। अगरि तव्हांखे अञा जानकारी खपे त तव्हां असांखे लिखी हुन जे बारे में अञा ॼाणे सघो था।
अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलविदा।